सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सत असां पंहिंजे घर खे ॾिसो, घर में भी असां जेकॾहिं कंहिं जी इज़त खे ॾिसूं, उनजे एहसान खे ॾिसूं, त पोइ असां हिकु थोरो बि न रही रखंदासीं। घर में ॿ रिश्ता हिकिड़ा अहम हूंदा आहिनि, ससु ऐं नुंहुं जो, जेको सदाई कंट्रोवर्शियल हूंदो आहे, सदाई झगड़े जो बुनियादु हूंदो आहे। ऐं हिकु माण्हू ते ॿिन्ही जो ॿिनि जो क्लेम हूंदो आहे। इन करे घर जो मर्द जेको बि हूंदो, उन ते कॾहिं बि हिकु जो क्लेम न हूंदो आहे, ॿिनि ॼणनि जो क्लेम हूंदो आहे। जेको मर्द हूंदो आहे, जॾहिं उहो पुटु हूंदो आहे, माउ जो क्लेम हूंदो आहे त मुंहिंजी आहे। ऐं जॾहिं शादी थींदी आहे त ज़ाल जो क्लेम हूंदो आहे, इहो मुंहिंजो आहे। ॿिनि जो पाण में झगड़ो हूंदो आहे हिकु जणे ते। माण्हू हिकु आहे, झगड़ो ॿिनि जो आहे। ऐं ॿिन्ही जो क्लेम मज़बूत आहे। हर भर चइजे कंहिंजो घटि आहे, कंहिंजो बि घटि कोन्हे। कंहिंजो बि क्लेम ख़तमु नथो करे सघिजे। ऐं इन करे मर्द ॿिन्ही पासे मुसीबत में हूंदो आहे। जॾहिं कमरे खां ॿाहिरि ईंदो आहे, माउ जी ॿुधणी पवंदी अथसि त सॼो ऊंजो थी वियो आहे। जॾहिं कमरे में वेंदो आहे त ज़ाल जी ॿुधणी पवंदी अथसि, सॼो माउ जो आहे, वीचारो फाथो आहे, काॾे वञे, इन करे कुझु करे न सघंदो आहे। ॿिन्ही पासो चिबा चिबो रहंदो आहे। जेकॾहिं हक़ीक़त में असां थोरो उनखे बहितर अंदाज सां ॾिसूं, त जेका मुंहिंजी ज़ाल चवंदी आहे, भई मुंहिंजो आहे, मुंहिंजी माउ जो को हक़ बि न आहे। कॾहिं कॾहिं काफ़ी जॻहियुनि ते ॾिठो वेंदो आहे, ज़ाल पंहिंजे मुड़ुस खे माउ सां ॻाल्हाइण बि न आहे ॾींदी, उन सां मिलण बि न आहे ॾींदी, उनखे गॾु रहण बि न आहे ॾींदी। पर जेकॾहिं गहराई सां ॾिसजे त उहा अगरि सस खे सम्झे, उनजे एहसान खे सम्झे, त हू पंहिंजे मुड़ुस खे कोई टोकरी में पाए करे खणी कोन्हे आई पेकनि खां, या काॾो ख़रीद करे वठी कोन्हे आई। मुंहिंजे मुड़ुस खे जंहिं ॼणियो, जंहिं पालियो, जंहिं पढ़ायो लिखायो, जंहिं इन मंज़िल ते पहुचायो, जंहिं पंहिंजी पेट खे पटियूं ॿधियूं, जंहिं सभु कुझु सठियो, उन हिकिड़ो थाली में सिंगारे करे हुनखे ॾिनो। उनखे त सभु कुझु ठहियो ठिको मिलियो, मूंखे को पंहिंजो थोरे आहे कुझु बि। अगरि उनखे उहो सिंगारे करे न ॾे आ त छा उहा उनखे बणाए सघे आहे? छा करे न? अॼु ताईं असां ॾिसंदासीं केतिरनि माउरनि पंहिंजे पुटनि खे बणाए करे मंज़िल ते पहुचायो आहे। ऐं जेकॾहिं ॿिए पासे ॾिसूं, अॼु ताईं केतिरी ज़ालुनि पंहिंजा मुड़ुस सुधारिया नी, कोई हिकिड़ो त ॿुधाए। भई ज़ालुनि पंहिंजा मुड़ुस घणा सुधारिया नी, इहो त ॿुधाए, सुधारिया केतिरा?
आयो सुधारे अथनि कि अञा ख़राबु कया अथनि, जन एतिरो पालियो जे ख़िलाफ़ कया अथनि, जन एतिरो कुझु ॾिनो, छा उन्हनि खे सम्झायो अथनि भई तव्हांखे पाले पोसे जन एतिरो वॾो कयो, उनजो कुझु माहिरनि जो ख़्यालु कयो, या उनजो हक़ खसियो अथनि? करे इहो त ॾिसे, जन एतिरो कुझु कयो, काफ़ी जॻह ते ॾिठो वेंदो आहे उनखे मुंहुं ॾिसण बि उनजो न आहे ॾींदियूं, उन सां मिलण बि न आहे ॾींदियूं, ख़र्ची घणो परे रही, ख़र्चो सुख त घणा परे रहिया। इन करे जेको उन्हनि एहसान फरामोशी कई, उनखे माउ खां दूर कयो, भेणनि खां दूर कयो, उन सां ॻाल्हाइण न ॾिनो, उनखे सुख ॾियण न ॾिनो, इन करे असां ॾिसंदासीं हर माउ परेशान थींदी आहे जो वरी उनजी नुंहुं अची करे उनखे बदिलो वठंदी आहे। इन करे आस्ते आस्ते हाणे ॾिसजे थो ॼण नुंहंनि तो विश्वास ई खजी विया, औलाद तो विश्वास ई खजी विया, भई जीअं पढ़बो असांजो हूंदो ई कोन, ॿिए जो थी वेंदो, भई जीअं पढ़बो हलियो वञे। यानी हिकिड़ो ॾिसो केतिरी वॾी ॾुख जी ॻाल्हि आहे, जॾहिं माण्हू जो औलाद तां घर तां विश्वास खजी वञे, उनखां बाद छा बचंदो आहे? मारनि जो न सिर्फ़ु नुंहंनि तो विश्वास खजियो आहे, पर उनजो पुटनि तां बि विश्वास खजी विया, भई उहे पढ़ंदा ॿियनि जा थी वेंदा, असांखे उहे छा ॾींदा? कहिड़ी ॻाल्हि आहे? इन खां वधीक कहिड़ी बदबख्ती थींदी आहे, कहिड़ी बददुआ थींदी आहे, छा थींदो आहे? कॾहिं तो सोचियो आहे? जॾहिं अगरि थोरो असां उनखे सुबुह सोचूं, थोरो असां उन सां बहितर सोचूं, थोरो असां उनखे चङो सोचूं, असांखे छड़ो यादि रखणु खपे त पंहिंजो ॿारु हूंदो आहे, उनखे बणाइण लाइ असांखे काथो काथो गुज़रणो पवंदो आहे, छा छा करिणो पवंदो आहे, कहिड़ा कहिड़ा पापड़ भरणा पवंदा आहिनि, छा छा थींदो आहे। असांखे छड़ो यादि रखणु खपे मुंहिंजो मुड़ुस बि इन प्रोसेस खां थी करे आयो हूंदो, उहो सभु कुझु पंहिंजी माउ उहो भोॻियो हूंदो, उन मूंखे सींगारे करे ॾिनो आहे, ऐं सिर्फ़ु उहो थोरो पंहिंजे सस जो अहसानमंद रहे, उनखे एतिरियूं आसीसाऊं मिलंदियूं जो सदाई चमकंदी रहंदी, सदाई वधंदी रहंदी, सदाई वधंदी।